जी बिल्कुल ही थरपारकर ज़िले जे बैराज वारो इलाइक़ो ऐं मीरपुर ख़ास ज़िले जे तालके झुॾे जो नवकोट रोशनाबाद वारो इलाइक़ो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी समुंड जो ॾेख ॾियणु लॻो आहे। उते सवें घर ॿुॾी विया आहिनि बरसाती पाणी में ऐं हज़ारनि एकड़नि ते बीठल फसल पिणु ॿुॾी ख़तमु थी विया आहिनि। जेके ही LBOD खे नवकोट वटां जेको गुज़िरियल ॾींहुं घारो पियो हो उन घारे खे अञा ताईं बंदि न कयो वियो आहे। वॾो वज़ीर हितां यात्रा करे वियो, आबपाशी जेको वज़ीर आहे सोहेल अनवर सियाल उहो बि कुझु देरि पहिरियां हितां जेको आहे घारे वारे हंध तां जेको आहे मुआइनो करे वापसि विया हलिया, पर अञा ताईं 2 ॾींहं गुज़रण बावजूदि बि अञा ताईं उहो घारो बंदि न थी सघियो आहे, जंहिंजे करे जेके सवें ॻोठनि जा जेके ॿुॾी वियल रहवासी आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत मुख़्तलिफ़ रोड रस्तनि ते खीमा खोड़े अची पनाह वरिती आहे। पर सरकारी तौर ते जेके मुतासिर माण्हू थिया आहिनि उन्हनि जी लाइ तंबू या टेंट सिटी क़ाइमु करण जी ज़हमत न कई वई आहे। न वरी हे जेके ॿोॾि मुतासिर जेके रोडनि ते पंहिंजे बचनि खे खणी ऐं उन्हनि खे उन्हनि जूं ज़िंदगियूं महफ़ूज़ बणायूं आहिनि उन्हनि ताईं खाद खुराक जो बि अञा ताईं सरकारी तौर ते को बंदोबस्तु न कयो वियो आहे, जंहिंजे करे ही जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उहे बेयारो मददगार बणियल आहिनि ऐं हुननि जो जेको आहे न रुगो फसल तबाह थी विया, घर ॿुॾी विया, पर हुननि जा अरमान, उन्हनि जा अहसास, उन्हनि जूं उमीदूं पिणु बरसाती पाणीअ जे जेको आहे वहकरनि में लुड़ी वियूं आहिनि। ऐं केतिरनि ई अहिड़नि माण्हुनि जूं जेके उमीदूं हूंदियूं आहिनि त असां हिन साल फसल पोखियो आहे, असांजा बच्चा जेके आहिनि उहे घोट थींदा ऐं लाऊं लहंदा, उहे घोट बि हाणे जेको आहे लाऊं लही न सघंदा, छाजे करे जो हुननि जूं जेको बि अलो तलो सॼो बरसाति जो पाणी ॿुॾे वियो आहे। इवन एसि ताईं जो हिन वक़्तु बि माण्हू जेके रोड रस्तनि ते वेठल आहिनि, खीमा खोड़े वेठल आहिनि, पंहिंजे बचनि खे खणी वेठल आहिनि, उन्हनि ते वटि असीं पहुता आहियूं त हुननि खां इहो पुछूं था त हुकूमती जेके दावाऊं आहिनि त उन्हनि खे हुकूमत सभु कुझु जेको आहे उन्हनि जी सहायता कई आहे। उन्हनि मुतासिरनि जो छा चवणु आहे त उहे कीअं हिन ॿोॾि खे फेस कनि पिया, कीअं ॿुॾी ॿाहिरि निकिता ऐं हिन वक़्तु उन्हनि जी जेकी हालति कहिड़ी आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो चवणु छा आहे। न असांजे लाइ कुझु बि कोन कया, हीअ सेमिनार असांखे ॿोड़े काफ़ी चकर ॿुधायो हिन जी खोटाई कई वञे, उहा बि कोन खोटाई कई। बंदि जे बारे में बि काफ़ी माण्हुनि खे चयो, पर पोइ बि अञा बंदि जी रिपेयर बि कोन थी आहे। अॻे साल 2011 खां वठी वेही पियो हले, 9 सालनि में कुझु बि कोन थियो। साॻी बंदि जी हालति ख़राब खां ख़राब बहितर थींदी वञे, इहा ई साॻी पोज़ीशन आहे। हर साल ॿोॾि अचे थी, कुझु बि न हुन लही असांखां पुछा बि कोन पई कई त अव्हां वटि पाणी पीअण जो आहे या खाइण पीअण जी का शइ, कुझु बि कोई। गाॾी ते आया, गाॾी ते वापसि विया, कंहिं गाॾी में शीशो खोले ॾिठई बि कोन, कुझु बि कोन थिए। हीअ तव्हांजे साम्हूं आहे। फस्ट में असांजो ॻोठु सैंदाद अलियाणी ॿुॾो, उनखां पोइ सॼी कॉलोनी ही कोली भील सभु बि ॿुॾा आहिनि। हिकिड़े ॻोठु ॿुॾण खां पोइ बि सरकार अचनि केर बि कोन्हे, 2-3 ॻोठ ॿिया बि ॿुॾा आहिनि, पोइ बि का शइ कोन मिली आहे असांखे। हाणे पाणी जेको बीठो आहे 10-12 फुट पाणी बीठल आहे असांजी कॉलोनी में ऐं रोज़ी साईं दादा अलियाणी इन में कॉलोनी में बीठो आहे पाणी ऐं सभिनी टेंट बेड को सरकारी असांखे कोन मिलियो आहे। पाण वेठा आहियूं रोडनि ते रस्तनि ते, को अहिड़ो किरायो कोन्हे जेको माण्हू असीं रोड पुॼी ॿाहिरि निकिरूं, वेठा आहियूं रोडनि ते। को माण्हू न आयो, असां न MNA आयो आहे न MP आयो। असीं मीर मनवर साहब खे शाबाश ॾियूं था, मीर हाजी याद साहब खे शाबाश ॾियूं था, मीर तारिक साहब खे शाबाश ॾियूं था, जेको असांजे हेॾी असांजी हालति थी आहे, बुरी हालति सां असीं निकिता आहियूं, पर असांखे कंहिं अची असांजी पुछा न कई आहे। उनखां बावजूदि असां बच्चा कढिया आहिनि, छिके कढिया आहिनि बच्चा, असां खटनि ते असीं डम ॿधी खटनि टपड़ ॿाहिरि कढिया, पर असांखे कंहिं माण्हू जी असांखां पुछा न कई त भई तव्हांखे कहिड़ो हाल थियो, तव्हां छा थियो आहे। शहरनि में अचनि था चांवर खणी थेलनि खे, जीअं असांखे रोडनि ते पखिड़े ॾिना अचनि, ईअं अची शहर जा माण्हू ॾियनि था, पर कंहिं माण्हू गवर्नमेंट जे माण्हू को असांखां माना का सार संभाल असां न लधी आहे। उनखां बावजूदि जेको असीं चऊं था, कल्ह DSP SP साहब आयो हिते, असां हुनखे चयोसीं साईं असांजो तव्हां जेको विज़िट करियो, उहो बि तव्हां रोड तां थी वापसि वेलियो, असांजे न लड़ियो हेॾा। असां न्याज़ बंबरे खे चयो, न्याज़ बंबरे खे मूं ॿाह में झले, मूं चयोमांसि मुंहिंजो सर तव्हां बि तालके जा सदर PP जा सदर, तव्हां हली असांखे ॾिसो सही, पर न्याज़ बंबरो बि असांखे लड़ी न आयो आहे। कंहिं माण्हू खे ॾिसो रोशनाबाद खां वठी सेमिनार ताईं कंहिं माण्हू खे तव्हां ॾिसो नज़र फिराए घुमाए तव्हां ॾिसी सघो था, को टेर ॾिनल हुजे, का ॻाल्हि थिए हुजे तव्हां ॾिसी सघो था, कंहिं माण्हू का शइ न ॾिनी आहे। पुराण जो पाणी चढ़ण जे करे जेको सभु खां पहिरीं साईं दादा अलियाणी जो ॻोठु ॿुॾो, उनखां पोइ ही जमड़ाऊ के साम्हूं आहे असांजी अकलीतनि जी कॉलोनी आहे, इहा ॿुॾी। उनखां सवाइ जेको हिते सियासी माण्हू को बि असां न आयो आहे। ऐं अॼु जे वज़ीर आला सिंध आयो, ही जेके बि असीं हारी मज़दूर तबिको भील कोली मेघवाड़ असीं हिते सभु बीठा हुआसीं, पर असांखे सलाम करण लाइ बि तयारु कोन हो। ऐं हीउ जेको ॻोठु हिनखे न कंहिं एनजीओ टेंट ॾिनो आहे, न कंहिं सियासी माण्हू कंहिं टेंट ॾिनो आहे। असांजा जेके बच्चा आहिनि काढ़े में, असांजा बच्चा बिल्कुलु पाणी जे एतिरो पाणी में कोन्हे जो असीं तव्हांखे मीडिया वारनि खे पियारियूं। ऐं मीडिया ते वॾियूं वॾियूं ठोकियूं ॾियनि था, उते ॿियारे रोडनि ते भरे असां हुते टेंट ॾिनासीं, अॼु हुते ॾिनासीं, तव्हां ॾिसो, तव्हां पाण ॾिसो टेंट किथे ॾिसणु लॻल आहिनि। हिते हाल ॾाढी ख़राबु लॻी वई आहे, बच्चा दरबदर थी विया आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, अञा हुकूमत कुझु बि सार न आहे लधी।
ॾिसो पिया हालत। बस साईं कुछ सेठ आहिनि जेके पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी इंडिविजुअली तरीक़े सां हेल्प कनि पिया ख़ुदा कारण, बाक़ी रज़ाकाराना तौरु, बाक़ी को कीअं पियो करे को कीअं पियो करे। अजा ॾिसो पिया तव्हां कीअं ढकियो वेठा आहिनि, को पञा ॾियो वेठा आहिनि हिननि जी प्लास्टिक जो। बाक़ी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। त असांजो ॻोठु अॼु 10-12 ॾींहं आहे, हुन में पाणी घिरी आयो आहे। एलबीओ वारा सिमनाली ते ऐं वॾनि हुन घरनि ते हलनि पिया। असांजे ॻोठ जी को बि देखभाल कोन थो करे। साईं वॾो वज़ीर आयो जहाज़ में लथो जुॾे या टंडे चवनि था, असां ॿुधो आहे उतां हलंदे सिमनाली ते आयो आहे। असीं अञा ॿाहिरि पंहिंजे ॻोठ मां हली आयासीं तेसीं वापसि वियो ॾियो। कंहिं माण्हू सां ॻाल्हायूं त ख़ुदा ख़बर असां ना कंहिंसां बि कोन ॻाल्हायूं। रोड ते मुतासिर वेठा आहिनि, कंहिं माण्हू सां बि कुझु कोन ॻाल्हायूं। असांजो ॻोठु ॿुॾी वियो आहे। असांजे हज़ारूं घर 200 घर आहिनि, में कोली आहिनि, मेघवाड़ आहिनि, भील आहिनि, चंडिया आहिनि, अलियाणी आहिनि। सभु असीं ॿोॾ में मुस्तारफ़ थी रोड ते अची निकितऊं। वज़ीर आज़म हींअर मटियो, का असां सां उमेदु कोन कई। हितां चई बसि रोशनाबाद खां नवकोट थी न बसि सलाम असांखे कोन कई। जे असांखे सलाम करे आहे त बि असांजो दिलि ख़ुशि थिया। जी तव्हां ही बोर्ड जा जेके मुतासिरीन आहिनि, जेके पंहिंजा बचा खणी मुख़्तलिफ़ रोडनि ते खीमा ठाहे वेठल आहिनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त सरकारी तौर ते हिननि खे को बि तंबू या खाद खुराक जो बंदोबस्तु न कयो वियो आहे। ही पंहिंजा मासूम बचड़ा खणी सिर्फ़ु ज़िंदगियूं बचाए रोड रस्तनि ते पहुता आहिनि, पर सरकारी तौर ते हिननि जी का बि वाहिर न थी आहे। वॾो वज़ीर हिते गुज़रियो सिमनाले जी विज़िट दौरान, या हितां वज़ीर चूंडियल नुमाइंदा यकीनन गुज़री वञनि था, पर खेनि सदन सां को बि हाल अहिवाल वठण जी बि को तकलीफ़ नथो करे, जंहिंजे करे ही सवें ख़ानदान अहिड़ा जेके जीअं हींअर असीं रोड ते बीठा आहियूं, अहिड़ा सवें ख़ानदान आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे घर ॿुॾी वञण करे जेको आहे रोड रस्तनि ते वेठल आहिनि, पंहिंजूं ज़िंदगियूं बचाए वेठल आहिनि। पर सरकार जेके दावाऊं करे थी त असां तंबू ॾिना आहिनि, टेंट सिटी क़ाइमु कया आहिनि, असां खाद खुराक जो बंदोबस्तु कयो आहे, उहो सिर्फ़ु हुकूमती दावाऊं आहिनि। पर अवाम जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु आहे त असांजी कंहिं बि वाइर न कई आहे ऐं न वरी असां सां कंहिं हमदर्दीअ जो इज़हार कयो आहे। कुझु मुख़ैर शहरी आहिनि जेके पंहिंजो जेको मुख़ैर जेके आहिनि उन्हनि पारां जेको आहे चांवरनि जी का देग या थेली उहा हिननि मुतासिरनि ताईं पहुचे थी ऐं उहो ही पंहिंजे बचनि खे खाराए ऐं जीअंदा ॻोल्हीनि था। बाक़ी सरकार नाले हिते अमली तौर ते कुझु बि नज़र नथी अचे। जी